बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। अल्लाह पाक असां सभिनी खे पंहिंजे ज़मान में रखे, आमीन। त व्यूअर्स, अॼु जेका मां रेसिपी तव्हां सां शेयर करण वारी आहियां उहा आहे मटन ऐं बिह जी रेसिपी। मटन ऐं बिह जो जेको शोरबे वारो बोड़ हूंदो आहे उहो मां तयारु कयो आहे ऐं हीअ मां डिफरेंट स्टाइल में जेको आहे सो रेडी कयो आहे। त अगरि तव्हांखे रेसिपी सुठी लॻे त लाइक ज़रूरु कजो ऐं अगरि चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त प्लीज़ चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। ही रेसिपी रेडी करण जे लाइ कुझु मसाला मूंखे खपंदा। उन्हनि में आहे जीरो यूज़ थींदो, हिन में कुटियल धाणा यूज़ कंदमि ऐं इन खां अलावा हिन में मां यूज़ कंदमि मेथी दाणा ऐं थोरो सो चाट मसालो। लूणु हिन में इस्तेमालु थींदो, ठल मिर्च हेड हिन में यूज़ थींदी ऐं थोरा कुटियल मिर्च बि हिन में यूज़ थींदा। हिन खां अलावा साबित गरम मसालो हिन में इस्तेमालु कंदमि ऐं इन खां अलावा जेको आहे सो हिन में मां अदरक लहसुन खे कुटे रखियो आहे, उहो हिन में यूज़ थींदो। त हीउ मसालो जेको आहे दालचीनी, फोटा ऐं कमाल पत्तो ऐं कारा मिर्च, लौंग, इहे सभु शयूं हिन में मौजूदु आहिनि। त इहो मां हिन में साबित यूज़ कंदमि। हिन खां अलावा हिन में हीउ गोश्त आहे मटन ऐं बिह जेके आहिनि सभु मां 3D शेप में कटे रखिया आहिनि ऐं उबियूं फाकूं जेके आहिनि से मां आलू कटे रखिया आहिनि ऐं नंढी साइज़ में नंढनि क्यूब्स में कटे रखिया आहिनि टमाटर ऐं बसर जेके आहिनि हिन में मां ड्राई जेके हूंदा आहिनि फ्राए थियल उहे हिन में यूज़ कंदमि। हिन सां जेको आहे हुन जो ग्रेवी जेका आहे सा ॾाढी सुठी थींदी आहे ऐं हिन खां अलावा हिन में साओ मसालो यूज़ कंदमि। ऐं हीअ जेका अॼु जो मां पोट ठाहींदमि हिन टिकर जी जेका हूंदी आहे कढ़ाई उन में ठाहींदमि। हिन में बि जेको आहे गोश्त वग़ैरह ॾाढो सुठो टेस्टी पचंदो आहे। त अॼु मां हिन में थी तयारु कयां। त ऑयल हिन में अधु कोप खां थोरो वधीक विधो ऐं हिन में गोश्त विझी छॾियमि। हिन खे चङी तरह फ्राए कंदमि ऐं एसि ताईं फ्राए कंदमि हिन खे जेसि ताईं जे हिन जो कलर चेंज थी वञे ऐं चङो भलो ई कुक थी वञे ऐं उन खां पोइ वरी हिन में मां बाक़ी जेके शयूं आहिनि वारी वारी सां ऐड कंदी वेंदमि। त हीउ ॾिसो हिन जो कलर चेंज थो थिए। हिन खे चङी तरह भुञो पहिरियों ऐं हिन में विझंदासीं साबित गरम मसालो ऐं अदरक लहसुन। इहे स्टार्टिंग में शयूं विझंदमि हिन में त हिन जी ख़ुशबू सां हिन में मिली वञे हिन जी ख़ुशबू सॼी गोश्त में ऐं अदरक लहसुन बि चङी तरह जेको आहे सो हुन जो कचोपन ख़तमु थी वञे ऐं चङी तरह कुक थी वञे। हाणे हिन में विझंदमि टमाटा। त 3 जेके आहिनि हिन में नंढा वारा नंढी साइज़ जा टमाटा हुया जिनखे मां नंढे शेप में कटियो आहे नंढा नंढा क्यूब्स में ऐं हिन खे तेसि ताईं असां कुक कंदासीं। थोरी देरि लाइ कवर कंदमि जेसि ताईं हिन जो जेको आहे सो हीअ टमाटा जेके आहिनि उहे बिल्कुलु ॻरी वञनि ऐं हुन खां पहिरियों हिन में ड्राई मसाला विझी छॾींदमि। लूणु, मिर्च, कुटियल मिर्च ऐं पीठल मिर्च। हीअ जेको आहे सो हेड अधु चमिचो हिन में यूज़ कई आहे, अधु चमिचो हिन में गरम जेको आहे सो चाट मसालो, कुटियल धाणा, मेथी दाणा हिन में विझंदमि। मेथी दाणनि सां ॾाढी सुठी ख़ुशबू ईंदी हिन में। गोश्त या चिकन में मां थोरा सा जेको आहे मेथी दाणा ज़रूरु विझंदी आहियां। हिन सां ॾाढी सुठी टेस्ट में बि काफ़ी इज़ाफ़ो थींदो आहे ऐं ख़ुशबू बि ॾाढी सुठी ईंदी आहे। सो इहो हिन में ज़रूरु इस्तेमालु कंदी आहियां। थोरी देरि हिनखे असां कवर कंदासीं जेसि ताईं हिन जा टमाटा वग़ैरह ॻरी वञनि। ऐं असां हिननि खे 5-6 मिंटनि खां पोइ जेको आहे हिनखे ॾिसंदासीं, चेक कंदासीं। ॾिसो हिन जो ॾाढो चङी तरह सां हिन जा टमाटा वग़ैरह ॻरी चुका आहिनि। हिनखे मिक्स कंदासीं ऐं हाणे बाक़ी शयूं हिन में ऐड कंदासीं। त बिह हिन में विधाऊं। बिह ॾाढा सुठा आया आहिनि। बिहनि जी सीज़न आहे। बिह माशाल्लाह एॾा सुठा असांखे मिलिया, वाइट कलर जा ऐं काफ़ी सॉफ्ट हुया ऐं हुन में स्किन वग़ैरह एतिरी हिननि जी सुठी हुई जंहिं मां ख़बर पई पए त केॾा फ्रेश ऐं मतिलबु सीज़न जा आहिनि। सो बिह असां वरिता हुया त मां काफ़ी रेसिपीज़ हिन मां ठाहियूं आहिनि जेके वारे वारे सां मां तव्हां सां शेयर कंदमि। त अॼु मूं पंहिंजो फेवरेट बिह गोश्त रेडी कयो आहे जेको मुंहिंजो हे जेका रेसिपी आहे मुंहिंजी अम्मा जी रेसिपी आहे ऐं बचपन खां असां जेको आहे सो नंढपण खां असां काफ़ी इहा रेसिपी खाईंदा था अचूं ऐं हीअ रेसिपी इन करे चइजे त मां पंहिंजी अम्मा खे थी डेडिकेट कयां।
जीअं त फैमिली मेम्बर्स में कंहिंखे थोरा आलू बि पसंदि आहिनि त मां ॿियनि खे अलावा हिन में आलू बि एड कया आहिनि। त आलूनि खे मां बि फारुनि में कट कयो आहे, जीअं मतिलबु गोश्त ऐं बिहनि सां गॾु ई ॻरनि। अगरि नंढी शेप में कटिया नंढा नंढा टुकड़ा त जल्दी ॻरी मिक्स थी वञनि हा, तंहिं करे हिननि खे वॾी साइज़ में कटे हिन में एड कयो आहे। हूअं बि गोश्त में जॾहिं बि आलू विझिबा आहिनि त उहे डिघी फाकुनि में कटिबा आहिनि। त हीअ जेको आहे सो बिह ॻरी चुका आहिनि ऐं चिकन बि जेको आहे सो मटन बि चङी तरह ॻरी चुको आहे। ऐं उन खां पोइ मां हिन में एड कयो साओ मसालो मथां ऐं जीरो हिन में मिक्स कयुमि ऐं असांजो मज़ेदार बोल जेको आहे बिह गोश्त जो बोल तयारु आहे। ऐं इहो मां पेश कंदमि चांवरनि जी मानी सां ऐं चांवरनि सां गॾु। हे असांजो मज़ेदार लंच तयारु आहे सिंधी स्टाइल जो। यकीननि तव्हांखे पसंदि आयो हूंदी रेसिपी। ख़्यालु रखिजो ऐं असांखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। थैंक यू फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।